वज़ीर आज़म शहबाज शरीफ थोड़ी देर में नून लीग क़ाइद नवाज शरीफ से मुलाकात कंदो। मुलाकात में मुल्क की मजमूई सियासी सूरत हाल से ॻाल्हियूं थींदियूं। वज़ीर आज़म जी सऊदी अरब वारे दौरे बाबति ॻाल्हि ॿोल थींदी। शहबाज शरीफ मदरसनि जी रजिस्ट्रेशन वारे बिल ते नवाज शरीफ के एतमाद में वठंदो। वॾे वज़ीर मादली शाह सां इटली जी दिफ़ा वारी सीनियर मुशीर जी मुलाक़ात। पाकिस्तान इटली विच में लाॻापा वधीक सघारा बणाइण, इटलियन तालीमी इदारे सां फैशन डिज़ाइन ऐं इंजीनियरिंग शोबनि में मुआहिदे ते इतफ़ाक़। मुलाक़ात दौरान सिंध में कपिड़े चमड़े ज़राअत जे शोबनि में सरकार ते ॻाल्हियूं। सिंध पुलिस ऐं इमरजेंसी सर्विसिस जी बहितरी लाइ घुर वीचार। वॾे वज़ीर जो चवणु आहे त शिपयार्ड वफ़ाक़ी हुकूमत जो बहितरीन इदारो आहे। आज़ाद कश्मीर की हुकूमत जलसन जुलूसन रैलिन ते पाबंदी वारो तकरारी। सदारती ऑर्डिनेंस वापस वठी छॾियो। नोटिफिकेशन जारी, हड़ताल ख़त्म। अवामी एक्शन कमेटी जो चवणु आहे त 90 ॾींहनि अंदरि ॿियनि 12 नुक़्तनि ते बदल चार्टर ऑफ डिमांड ते अमल कयो वेंदो। पीटर बानी जी सिविल नाफरमानी जो सॾ खिल जुगो आहे। सिविल नाफरमानी जी कॉल पर बुरी तरह नाकाम थी थी। लाशनि जी सियासत जो कूड़ो बयानियूं ठाहे पियो वञे। आवाम तशद्दुद नफ़रत जी सियासत के रद्द करे चुको आहे। सुलसमा बारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारिक़ जो चवणु आहे त मुल्की मईशत बहितरी तरफ़ वञी रही आहे। मुल्की तरक़ी लाइ सभिनी खे किरदार अदा करणो पवंदो। अक़लियती बिरादरी जे हक़नि जो तहफ़्फ़ुज़ हुकूमत जी तरजीह आहे। अक़लियती बिरादरी जी नुमाइंदगी करण ते फ़ख़्रु आहे। शाम के सदर बिशारुल असद जो 24 सालन जो इक़्तिदार ख़त्म। शामी वज़ीर आज़म ऐलान करे छॾियो। गादी वारे शहर दमिश्क में अवाम रोडन ते निकिरी आयो। उमैया स्क्वायर ते जशन। शहरी शामी फ़ौज जे टैंकन मथां चढ़ी विया। शामी सदर बिशारुल असद मुल्क छॾे फरार। बागिन मां केर बि अवामी इदारनि में दाख़िल न थींदो। समूरा इदारा इक़्तिदार जी मुंतक़िली ताईं वज़ीर आज़म जे मातहत कम कंदा। बाक़ी अॻवान सिंध में BBS ऐं BDSE दाख़िलाउनि लाइ MDK टेस्ट वरिती वई। कराची यूनिवर्सिटी, एडिडी यूनिवर्सिटी, मेरार यूनिवर्सिटी, जामशोरो पब्लिक स्कूल हैदराबाद, कायदे अवाम यूनिवर्सिटी नवाबशाह, IBS सखर ऐं पुलिस ट्रेनिंग सेंटर लाड़काणे में टेस्ट वरिती वई। 38,683 उम्मीदवारनि टेस्ट में हिसो वठण लाइ फार्म भरायो हो। घरू खाते इम्तिहानी मर्कज़नि पारां कलम 144 लागू करे गैर पासेदार माण्हुनि जी दाख़िला ते पाबंदी लॻाई वई। इलेक्ट्रॉनिक डिवाइसिस, मोबाइल फोन ऐं लेडीज़ पर्स खणी अचण ते बि पाबंदी हुई। FIA इमिग्रेशन जी कराची एयरपोर्ट ते कार्रवाई। उमरे जी आड़ में पिनण लाइ वेंदड़ 3 मुसाफ़िर औरतूं गिरफ़्तार। FIA इख़्तियारनि मूजिब गिरफ़्तार औरतुनि उरूज फातिमा, मरियम नज़ीर ऐं जमीला बीबी वटि वापसी जी टिकट ऐं होटल बुकिंग मौजूद न हुई। गिरफ़्तार औरतुनि वटि उमरे जी अदायगी लाइ ज़रूरी रक़म बि न हुई। कराची के सफारी पार्क में मौजूद हाथी सोनिया मरी वई। हाथी सोनिया जो मौत गुज़र रात जो थियो। सुबुह जो अमरो पहुतो त हाथी मोल हालत में मिली। सफारी पार्क इंतजामिया मौसूफ़ हाथी सोनिया बिल्कुल सेहतमंद हुई। हुन जो खाइण पीअण भी दुरुस्त हो। हाथी जी पोस्टमार्टम बाद ही संदसि मौत की ख़बर पवंदी। लखी गुलाम शाह भरसां घरू अणबड़ता औरत घोटा ॾी क़तल। ॻोठ इमाम बख्श में मुड़स ऐं ॾेरनि शाहिदा खे मुबैना तौर घोटा ॾी क़तल करण बाद संदसि लाश पखे में टंगे छॾियो। पुलिस लाश खणाए अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। डॉक्टर पारां औरत खे घोटा ॾी क़तल करण जी तस्दीक। सकर में औरत पारा सिंधु दरिया में टपोड़ी आपघात की कोशिश। पेराज वटि मौजूद मददगार टीम औरत के पानी में बाहर कढे वरितो। अस्पताल मुंतकिल। जिंदगी में बेज़ार थी वई आहियां। आपघात करण ॾियो औरत चूंदा हूं।
सक्कर मां 9 साल लॻ अॻवा थियल नींगर बाज़ियाब न थी सघियो। अली असगर जी बाज़ियाबी लाइ अलामती बुख हड़ताल। नींगर जे वालिद जो चवणु आहे त अदालती हुकुम ते जोड़ियल JITs जांच कमेटीज़ बावजूद नींगर बाज़ियाब न थी सघियो। जवाबदार ज़ाहिर थियण बावजूद पुलिस बाज़ियाब न थी कराए। PCB चेयरमैन चैंपियंस ट्रॉफी जे मामले ते वज़ीर आज़म खे आगाह करे छॾियो। मोहसिन नक़वी शहबाज शरीफ सां मुलाक़ात करे खेसि ICC चैंपियंस ट्रॉफी टूर्नामेंट जी अॻुभराई खां आगाही ॾिनी। वज़ीर आज़म पारां PCB चेयरमैन जे उसूली मौक़िफ़ जी वाखाण। चैंपियंस ट्रॉफी टूर्नामेंट बाबति PCB जे चेयरमैन ते एतमाद जो इज़हार।